बुकेरा शरीफ़ में आज़ाद राजूनी इतिहाद पारां बल्दियाती इलेक्शन में पीपी खे टफ टाइम ॾियण लाइ वर्क तेज़ करे छॾियो। आज़ाद राजूनी इतिहाद जे ऑफिस ते मौलाना असदुल्ला खोड़ो जी आमद, सभे माण्हुनि जी शिरकत, गुलनि जी वर्खा करे शानदार इस्तक़बाल कयो वियो, जंहिंमें आज़ाद उम्मीदवार ऐं JUI जो इतिहाद ज़िले कौंसिल जे लाइ आफ्ताब अहमद खोखर चेयरमैन, कारी अली मोहम्मद वाइस चेयरमैन, नूर मोहम्मद ख़ासकेली ऐं 4 वार्डनि ते आज़ाद राजूनी इतिहाद जा जनरल काउंसलर जा उम्मीदवार पीपी जे उम्मीदवारनि खे साम्हूं बीठल। जॾहिं त बुकेरा शरीफ़ में इलेक्शन जी कैंप क़ाइमु कई वई आहे। मौलाना असदुल्ला खोड़ो इलेक्शन कैंप ते सवे गाॾियुनि जे काफ़िले सां पहुतो, जंहिंमें JUI जा ज़िले अॻवान बि पहुता। मौलाना असदुल्ला खोड़ो ख़िताब कंदे चयो त पीपी हमेशह सिंध जे माण्हुनि जो रतु चूसियो आहे। असां हमेशह हिननि खे वोट ॾेई कामयाबु कयो, पर हाणे वक़्तु अची वियो आहे त असां पीपी खे छॾे आज़ाद राजूनी इतिहाद जे पैनल जो इंतिख़ाबी निशान सुज़ुकी ते ठपो हणी कामयाबु कंदासीं। जॾहिं त मौलाना असदुल्ला खोड़ो पारां आफ्ताब अहमद खोखर, हाजी ख़ैर मोहम्मद खोखर समेत सॼे पैनल जी कामयाबी लाइ दुआ घुरी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।